पहिरें जेको आहे फैज़ान जुती वठंदासीं पोइ जेको आहे ॿियो कमु कंदासीं। शहर फैज़ान बरसियो पियो आहे। कहिड़ो इहो कोन्हे हे भलो हो बूट मिलंदा हिते। जुती ॾेखारे हिन लाइ हा चैना बि ॾेखारे सुठी ॾेखारियांसि बाटा में ॾेखारियांसि। असांजे लाइ 300 कयोसि न पूरा बसि तव्हां चवण में 300 ॾींदा 350 तव्हां हीअं रेट ॾियो। अच्छा पाए वेंदो उहो छॾे छॾियोसि। फैज़ान जेको जुती वठी आहे जुती सां गॾु जेको 2 टॉफियूं असांखे फ्री में मिलियूं। हाणे चए पियो त फैज़ान अलफता टाउन जेको आहे चकर हणाए। अलफता टाउन जेको आहे चकर हणूं था। फैज़ान ज़िद के जेको आहे अलफता जेको आहे चकर ॾियारे आहे त असां जेको आहे अलफता में जेको आहे चकर ॾियूं था। प्लाटिंग में इहो फ़ाइदो थियो आहे जेको आहे न प्लाट थियनि थियनि पर जेको आहे रांदियुनि जा स्टेडियम जेको आहे कोर्ट मिली विया आहिनि ॾेरकी में। असां नंढा हूंदा हुआसीं असांखे जेको स्टेडियम कोन मिलंदा हुया मुश्किल सां जेको आहे किथे स्टेडियम मिलंदो हुयो पर हाणे प्लाटिंग खां बाद जेको आहे घर त जेको आहे आस्ते आस्ते ठहंदा आहिनि पर जेको आहे खेॾण लाइ जेको आहे ग्राउंड मिली वेंदा आहिनि। हे बी पिच क्रिकेट हिन जो पाणी जो वक़्तु आहे। तेरा वल्ला 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 भॼूं बॉल न लॻे। एतिरा ग्राउंड आहिनि मां चयो भॼूं जेको आहे बॉल न लॻे। हेॾे बि जेको क्रिकेट हलंदी पई आहे हिन पासे बि। हेॾे हीअं हलो हेॾे क्रिकेट खेॾंदा थी पई ॿारना हे पाण खेॾंदा पिया हेॾे सरियनि जो कमु थींदो पियो पूॼो थिड़ियो लॻे न। हे क्रिकेट मखणी हिते थींदो थी कान वाइट बॉल क्रिकेट ही क्रिकेट। पंजाह हज़ार गोलगप्पा फैज़ान जे गोलगप्पा अची विया आहिनि। फैज़ान सां गॾु जेको आहे मां बि खाईंदोमांसि ॿ
फैज़ान जेको आहे चैलेंज रखियो आहे, चयो मां इहे जेको आहे ख़तमु कंदुमि, मूंखे ॿिए ॾींहुं जेको आहे घुराड़ी ॾियां। ओए होए कहिड़ी पियो मन कमु थो थिए। टकी कम टकी वारी कर मुझे सवाद अची वियो आहे। हिकिड़ो ॿियो बि खवांसि फैज़ान जो पहिरें में मज़ो न थियो यार सुठा थी वियो। अॼु फैज़ान सां जेको आहे गोलगप्पा चैलेंज आहे, जेतिरा खाए जेको आहे ओतिरा घुराईंदोमांसि। 30 जा ॿिया चवंदो पियो आहे, 30 जा ॿिया ॾियनि सां 30 के और ठूस ठूस ओए ओ वठी पींदो पियो पी पी बस। दोस्तों थानो घुमंदा आहियो थानो थानो घुमाया अॼु फैज़ान खे चवंदो पिया थानो घुमाए अॼु चल। दोस्तों असां जेको आहे शहर के चक्कर ॾेई हाणे जेको आहे घर वञी था पिया। उम्मीद कयां थो तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।